पाक फौज इंतजाम मीराशाह में जिरगो मुनक़िद उत्तर वज़ीरिस्तान के नेक मर्दन ऐं अॻवाननि जे वॾे अंग में शिरकत चयोसी कमांडिंग मीराशाह जिरगे में शरीक थियलनि खे भलीकार कयो। जिरगे में इलाइक़े जे मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। जिरगे में शरीक अॻवाननि इलाइक़े में जारी तरक़ियाती रिथाउनि ऐं पेश ईंदड़ इंतज़ामनि बाबति मसइलनि ते पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं। अमन तरक्की ऐं बहितर इंतज़ामी हिकमत अमली लाइ गॾियल सहकार जारी रखण ते इत्तफ़ाक़। फितनल ख़्वारिज जे ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस सां मुकमल सहकार जे अज़्म जो वर्जाउ। उत्तर वज़ीरिस्तान जे नेक मर्दनि ऐं अॻवाननि चयो त इलाइक़े में जटादार अमन लाइ सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहिनि। अफगान तालिबान रजीम सख्त पाबंदियुनि जी आड़ में इंसानी हक़नि जी पायमालियुनि में रुथल। अफगान मीडिया मूजिब बेरोज़गारी ऐं मुआशी ॾुखियाईनि हज़ारे ख़ानदाननि जी ज़िंदगी ॾुखी करे छॾी। अफगान नौजवान तालीम छॾण ते मजबूर, घटि पगारुनि ते कम करे बि बुनियादी ज़रूरतूं पूरियूं न पिया करे सघनि। इक़्तिसादी माहिरनि मूजिब सियासी माहौल जे फुक़दान ऐं तालिबान जी नाअहली सबबि अफ़गानिस्तान में सीड़पकारी ऐं मुआशी बहाली मुमकिन नाहे। वधंदड़ गुर्बत ऐं बेरोज़गारी नौजवाननि में नफ़्सियाती दबाव ऐं आपघात जो लाड़ो वधाए रहियो आहे। सिक्योरिटी फोर्सिस जो ॾखण वज़ीरिस्तान में ऑपरेशन भारतीय प्रॉक्सी फितनल ख़्वारिज जा 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस जे 2 मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि में 7 दहशतगर्द मारिजी विया। मीर अली में ख़ारजियुनि जी मौजूदगी जे इत्तला ते ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब मीर अली में फायरिंग जी ॾे वक़्त दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। एस्पनवा में कार्रवाई दौरान हिकु ख़ारजी दहशतगर्द मारिजी वियो। मारिजी वियल ख़ारजी दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। कराची में APP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, PP अॻवान मंसूर वसाण, वॾे वज़ीर जे सलाहकार जुनैद बुलंद ख़ास जी मुलाक़ात। वॾे वज़ीर PP चेयरमैन खे सिंध में जारी तरक़ियाती मंसूबनि, अवामी भलाई जे क़दमनि ऐं सूबाई तरक़ियाती हिकमत अमली बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। सईद गनी बिलावल भुट्टो ज़रदारी खे PP कराची जी सियासी सूरतहाल ऐं तंज़ीमी सरगर्मियुनि बाबति आगाही ॾिनी। जुनैद बुलंद खान चेयरमैन के स्टेविटा बाबत ब्रीफिंग ॾिनी। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर सां तुर्किया जी तवानाई वारे वज़ीर जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ISPR मूजिब मुलाक़ात दौरान पाक तुर्किया सहकार के तवानाई जे शोबे में वधीक हथी ॾियण बाबति ॻाल्हि ॿोल थी। पाक तुर्किया ॿतरफ़ी लाॻापनि खे मज़बूत बणाइण बाबति पिणु ॻाल्हियूं कयूं वियूं। तुर्क वज़ीर अलप अरसलान तवानाई जे शोबे में सहकार वधाइण जी ख़्वाहिश पिणु ज़ाहिर कई। धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद, पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। माखी खामत मिठड़ी मिठड़ी, माखी खामत मिठड़ी मिठड़ी, मौज लोली जिंदाबाद, मौज लोली जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद, पांजी धरती पांजा मानू पांजी बोली जिंदाबाद। प्यार अमन ऐं सूंह जी धरती परवर तोखे पारता, छो न सवाज बदलियूं धड़कन, छो न सवाज बदलियूं धड़कन। ढोलियो ढोली जिंदाबाद, ढोलियो ढोली जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद।
रैली ऐं सोप मीडिया ग्रुप जे ऐलानियल सिंधी वद सिंधाबाद जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियार जे हवाले सां सरगर्मियूं तेज़। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सकाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं। धरती धड़नि जूं सकाफ़ती ईद लाइ तयारियूं जारी। नंढा तोड़े वॾा सकाफ़ती रंगनि में रंगिजी विया।